जिते जिते आउं नज़र अचां थो या ही मुंहिंजो आवाज़ु ॿुधण में अचे थो, मिड़नी महबूब दोस्तनि खे प्रोग्राम बज़्म अदब में अव्हां जो पंहिंजो मेज़बान हफ़ीज़ बुलैदी सलाम अर्ज़ करे थो। इन हीअ उमेद सां त शाल रपाक अव्हां खे सुखियो ऐं सताबो रखे। हर प्रोग्राम जीअं हिन भेरे बि असां सां तमामु सुठो ऐं बहितरीनु सिंगर असां सां मौजूदु आहे। मोहतरम असांजो तमामु सुठो फ़नकार जिगर जलाल साहिबु। असां उस्ताद जलाल चांडियो जी यादि में जेको आहे त हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं, जेको नाज़रीन ताईं पहुचाईंदासीं ऐं असांजी गुफ़्तगू जेका थींदी जलाल चांडियो साहिब सां उन जूं यादगिरियूं उहे अव्हां सां शेयर कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे साईं जिगर साईं? ॿियो ख़ैरु आहे, तबियत सही आहे? साईं वालेकुम अस्सलाम। अदा हाफ़िज़ साईं, ख़ुशि आहियो? तबियत सही आहे बाबा? अल्हम्दुलिल्लाह। जीअं त बज़्म अदब ही तव्हांजो स्टूडियो, ॾाढी दिलि खे ख़ुशी थी त असांजे भाउ हफ़ीज़ साईं दोस्तनि जे लाइ हिकिड़ो सुठो ई पंहिंजो चैनल खोलियो आहे। छो त इन चैनल जे हवाले सां तव्हां भलनि दोस्तनि सां कचहरियूं बि थी सघनि थियूं, तव्हां दोस्तनि सां हर ॻाल्हि शेयर करे सघूं था। जीअं त अॼु मुंहिंजे उस्ताद बाबे जलाल साईं जी हीअ वरसी आहे, त इन में ॾिसो त उस्ताद जलाल हिकिड़ो असांजो सिंध जो अनमोल शइ हुई ऐं उन में को बि शक न आहे त जलाल चांडियो छा हो, कंहिं माण्हू खां बि इहा ॻाल्हि ॻुझी न आहे। हू असांजो त हाणे उस्ताद बाबो हो, पर हर माण्हू जेको आहे सिंध वासी, ॿियनि मुल्कनि जा माण्हू बि उस्ताद बाबे सां प्यारु कंदा हुआ। ऐं अॼु ॾींहं ताईं जलाल चांडियो माना मोह न आहे, छो त इहा एॾी का ख़ूबी हूंदी आहे ऐं एॾी हिकिड़ी मोहबत हूंदी आहे जेका मरण खां बाद में बि कंहिंखो विसरी नथी सघे। सो उस्ताद बाबे जी जेतिरी बि ॻाल्हि कजे त उहा घटि आहे, छो त अहिड़ियूं शयूं अनमोल सदियुनि सालनि खां बाद में पैदा थींदियूं आहिनि। ऐं मां त उस्ताद बाबे सां तमामु घणो वक़्तु गुज़ारियो। जेके असांजे सिंध बलोचिस्तान जा मेला हूंदा हुआ त उस्ताद बाबे सां मां साण हूंदो हुउसि मेलनि में। पोइ शो टिकेट ॾिना हुआ, पोइ उते ई हुनजी अलाह ॾिसंदा हुआसीं अखियुनि सां त एॾी हिमल ताईं कंहिं बि फ़नकार जी एॾी शोहरत ऐं एॾो माण्हुनि जो प्यारु, इहा माना घटि ॻाल्हि हुई। त उस्ताद बाबे सां एॾा माण्हू प्यारु कंदा हुआ जो हिमल ते असां उहो माना नज़रियो हिमल ते असांखे न ॾिठो आहे अखियुनि सां त को एतिरा माण्हू एॾो कंहिंसां प्यारु कनि। माना जलाल चांडियो हिकिड़ी उहा शइ हुई। हाणे असां मोहतरम तमामु सुठो जेको फ़नकार असां सां मौजूदु आहे जिगर जलाल चांडियो साहिबु, उन खां पुछा कंदासीं जेके हिन सुठा ऐं सुठियूं घणियूं सुठा पल पंहिंजे उस्ताद मरहूम उस्ताद जलाल चांडियो सां गुज़ारिया, उन जूं सारूणियूं, उन जूं यादूं, ऐं उहो पुछा कंदासीं साईं खां। उहो असांखे ॿुधाईंदो ऐं असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदो। अब्दुल हफ़ीज़ साईं, छाहे त उस्ताद बाबे जूं यादियूं त तमामु घणियूं आहिनि, छो त हर हिकु मोड़ ते उस्ताद बाबे सां असां साण हूंदा हुआसीं। सिंध बलोचिस्तान जा जीअं मेला थींदा हुआ, पोइ हिकिड़ो तव्हांखे मां वाक़ियो ॿुधायां, सिबी ॾाॾर हुयासीं, मेलो हो, जलसो लॻंदो हो। पोइ उते जीअं पहुतासीं त हिकिड़ो हमरा माना अधु वई हुयो पीरसन माण्हू, पोइ आयो अची त मूंखे जलाल चांडे सां मिलायो। त असां वरी उस्ताद बाबे सां उनखे मिलायोसीं त पोइ हुन हमरा ॻाल्हि कई त बाबा ॻाल्हि इहा आहे त साईं मां हिकिड़ी दिलि में तमन्ना रखी हुअमि त ख़ुदा करे त मां खे मौत पहुचे पर मां टिनि माण्हुनि सां मिलां ऐं उन्हनि खे मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां। हुन खां पुछा कई उस्ताद जलाल बाबे त बाबा तूं कंहिं कंहिं माण्हू खे ॾिसणु थी? बाबा हिकिड़ी ख़्वाहिश हुई त मां पंहिंजो नवाब अहमद सुल्तान चांडियो अखियुनि सां ॾिसां, ऐं परू चांडियो जेको धाड़ेल हो, हुयो त ज़ाहिरी में माण्हुनि खे धाड़ेल, पर हो वरी ॿिए हिसाब जो हो त धाड़ेल हिकिड़ा ज़ालिम थींदा आहिनि, पर हो ज़ालिम धाड़ेल न हो। ऐं टी इहा मूंखे ख़्वाहिश आहे त मां जलाल चांडियो अखियुनि सां ॾिसां। हाणे अलाह मुंहिंजी पहिरीं तमन्ना पूरी कई आहे जो मां जलाल चांडे सां अॼु मां वेठो आहियां ऐं जलाल चांडे खे पंहिंजे अखियुनि सां मां ॾिठो। बाक़ी परू चांडियो त असां खां माना विछड़ी वियो, उहो अवल शहीद थी वियो।
ऐं नवाब साहिबु अञा ताईं असां सां मिलियो न आहे। माना इहा तमना आहे त नवाब इन्हनि जो दीदार मां कयां, छो त हिकिड़ी अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं एॾी मोहबत रखणु ऐं एॾी माना हेॾी सिंध मां सिलेक्शन हिकिड़ा उहे 3 माण्हू करणु ऐं उन्हनि सां एॾी मोहबत करणु, इहा माना मोहबत जी इंतिहा आहे। मोहतरम असांजो तमामु बहितरीनु फ़नकार उस्ताद जलाल चांडियो साहिब खे गुज़श्ता सदी जो बहितरीनु यानी कि फ़नकार जो एवॉर्ड सां नवाज़ियो वियो ऐं बहितरीनु फ़नकार सां गॾु हिकु बहितरीनु ख़ुशि इख़लाक़ इंसान बि हुयो ऐं तमामु हिकिड़ो माण्हुनि जे कमु ईंदड़ ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो इंसानु हुयो, तबियतनि बि बहितरु इंसानु हुयो। बहरहाल मिज़ाज तमामु हिकिड़ो लाइक़ु हिकिड़ो वॾो नालो हिकिड़ो सिंध जे लाइ हिकिड़ी तारीख़ जेका हुन पंहिंजी वर्क कई आहे ऐं अर्पी आहे, पंहिंजे ज़िंदगी जो हिसो असांजे सिंध खे ऐं असांजे सिंध जी सक़ाफ़त खे अर्पियो आहे। उस्ताद तमामु बहितरीनु ओताक़ी इंसानु हुयो ऐं महिमान नवाज़ इंसानु हुयो, छो त महिमान नवाज़ी असांजी सिंध जी हिकिड़ी तारीख़ रही आहे, तारीख़ हिन शइ जी गवाह आहे। उहे सभई ख़ूबियूं जेके आहिनि असांजे मोहतरम मरहूम उस्ताद जलाल चांडियो में मौजूदु हुयूं ऐं तमामु सुठो इंसानु हुयो ऐं हू सक़ाफ़त खे अपनायो ऐं सक़ाफ़त हुन में वाज़ नज़र ईंदी। टोपी ऐं अजरक जेको असांजे सिंध जी सक़ाफ़त आहे उहा हुनखे सदाईं साण हूंदी ऐं सदाईं हुन प्रोमोट कयो, पूरी दुनिया में हिकिड़ो मैसेज ॾिनो जेको अमन जो ऐं मोहबत जो तमामु हिकिड़ी वॾी प्रचार कई। असां मोहतरम असां सां गॾु आहे, उन जो प्यारो तमामु वेझो शागिर्द ऐं ईअं सम्झो त उन जो तमामु हिकिड़ो वेझो रहियो आहे। उनखां असां पुछा कंदासीं, उनखां ॿुधंदासीं मरहूम जलाल उस्ताद मरहूम जलाल चांडियो जो हिकिड़ो को बहितरीनु सॉन्ग अव्हांखे जेको आहे त नाज़रीन खे ॿुधाईंदो। असां अर्ज़ु रखंदासीं उस्ताद जेको आहे त जिगर जलाल साहिब खे असांखे उस्ताद जलाल चांडियो जो हिकिड़ो को बहितरीनु ऐं मशहूरु जेको तव्हांखे वणंदो हुजे उहो असांजे नाज़रीन खे हिकिड़ो जेको आहे त कलाम तव्हां ॿुधायो। त उस्ताद बाबे जो ही तमामु मशहूरु कलाम, ओ ॾाढी ॾुखी थी मूला सजणनि जी मोकिलाणी, ॾाढी ॾुखी थी मूला सजणनि जी मोकिलाणी, दिल दर्द सां भरियल वा, दिल दर्द सां भरियल वा, अखिड़ियुनि में आयो पाणी, ॾाढी ॾुखी थी मूला सजणनि जी मोकिलाणी। ओ एल्बम मथे मूं तुंहिंजी फोटू अहिड़ो लॻायो मूं, एल्बम मथे तुंहिंजो फोटू अहिड़ी तरह लॻायो मूं, ओ सुहिणनि सभिनि जे विच ते सुहिणो खणी सजायुमि, ओ सुहिणनि सभिनि जे विच ते सुहिणो खणी सजायुमि, तस्वीर थी पई तुंहिंजी, तस्वीर थी पई तुंहिंजी ॼण कारा ॼराणी, ॾाढी ॾुखी थी मूला सजणनि जी मोकिलाणी, दिल दर्द सां भरियल वा, दिल दर्द सां भरियल वा, अखिड़ियुनि में आयो पाणी, ॾाढी ॾुखी थी मूला सजणनि जी मोकिलाणी। उस्ताद जलाल चांडियो जे वञण खां पोइ हिकिड़ो असांजे मौसीक़ी में हिकिड़ो वॾो खाल पइजी वियो ऐं उहो महसूसु थिए थो। अॼु असां हिन प्रोग्राम बज़्म अदब जी पुॼाणी कंदासीं ऐं आख़िर में असां मोहतरम पंहिंजे जेको असांजो ख़ासि महिमान आहे असां सां गॾु आहे, हीउ जेको बज़्म अदब आहे जेको प्रोग्राम हले थो उहो उस्ताद जलाल चांडियो जे जेको आहे त वर्सी जे हवाले सां हले थो। असां साईं खां जेको आहे त आख़िरी मैसेज पंहिंजे परस्तारनि खे ऐं जलाल चांडियो जे परस्तारनि खे कहिड़ो मैसेज ॾींदो असां उहो साईं जन खां कंदासीं। इन सां जेको आहे असांजी प्रोग्राम बज़्म अदब जी जेका पुॼाणी थिए थी इंशाअल्लाह ईंदड़ जेको आहे त हफ़्ते ताईं इजाज़त वठंदासीं संगस खां। पहिरीं जेको आहे साईं खां जेको आहे त असां जेको मैसेज आहे उहो असां तव्हां ताईं पुॼाईंदासीं। साईं मैसेज असांजो इहो ई आहे त अल्हम्दुलिल्लाह असां उस्ताद बाबे जा शागिर्द जेके बि आहियूं माना उस्ताद जी माना मिशनरी खे क़ाइमु दाइमु कयूं था अचूं
ऐं मैसेज असांजो दोस्तनि खे इहो ई आहे त पाण में हिकिड़ी अहिड़ी मुहबत, पाण में हिकिड़ो अहिड़ो प्यारु पैदा कयो, छो त पाण खां प्यारु पैदा कबो त ॿिए खां प्यारु मुहबत तॾहिं मिलंदी आहे। ऐं अव्हां सॼण जेके बि ॾिसो था तव्हांखे अलाह ख़ुशि कंदो ऐं असांजे बारे में बि दुआऊं घुरिजो ऐं तव्हांजी एॾी मुहबत ऐं तव्हांखे अलाह ख़ुशि कंदो। महिरबानी।